नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं मटियारी शहर में करोड़े रुपयनि जी लागत सां तामीर थींदड़ मुख्य रोड जी मरम्मत न थी सघी आहे। रोड जी मरम्मत न थियण सबबि शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफूर मल्हा। मटियारी शहर जो दाख़िली रस्तो मानसून जी बरसात खां पहिरीं मरम्मत न थियण ते शहरीनि चूंडियल नुमाइंदनि आफ़ीसरनि खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। ऑयल ऐं गैस रॉयल्टी जे फेज़ 2 मां मटियारी शहर में सर्किल रोड जो मंसूबो शुरू कयो वियो हो, जॾहिं त हिकु साल जे लॻभॻि अरसो गुज़री वञण बावजूदु रोड जो कमु मुकमल न थी सघियो आहे। मटियारी शहर जे मेन मदीना मस्जिद ऐं DHQ अस्पताल, मेन हाई स्कूल, मेन प्राइमरी स्कूल तोड़े अहम आफ़ीसूं हुअण सबबि मसरूफ़ तरीन हिन रोड ते बि पत्थर विछाए छॾे ॾिनो वियो आहे। उन रोड सां गॾोगॾु पूरे शहर जो बरसात जो पाणी नेकाल कंदड़ नालो जंहिंजो कमु पिणु अध में रहियल आहे, जंहिं सबबि इम्कानी बरसातुनि में पूरो शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। उते शहरी पिणु रोज़ रोज़ अज़ियतुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां मटियारी जे साञाइवंदनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी जो मेन एंट्रेंस है, मेन एंट्रेंस जो रोड काफ़ी महीननि खां वठी कमु हलंदड़ आहे। पहिरीं कुझु ॾींहं हलियो, उन खां पोइ वरी बंदि थी वियो, जंहिंजे करे आवाम खे तमामु घणी मुश्किलातूं दरपेश अचनि पियूं। ख़ासि तौर ते हिते हॉस्पिटल आहे, उन खां अलावा हिते स्कूल आहिनि ॿारनि जा, ऐं सॼे शहर जी आमदो रफ़त हिते ई आहे। जेको पहिरीं ठहियलु हो तमामु सुठो ठहियलु हो, उनखे टोड़े फोड़े, पर वरी नए रोड खे 8-10 महीना थी विया आहिनि उनखे तोड़ फोड़ के, और उन ते रोड जो कमु मुकमल न करायो आहे। मथां बरसातूं आहिनि, महांगाई लगी पे आहे, धंधा लगा पिया आहिनि, ईद मथां लगी पे आहे, पोइ बि रोड मुकमल न थी सघियो आहे। पंहिंजे रसाकशी में त लॻा पिया आहिनि, इलेक्शन जे मुहिमनि में त लॻा पिया आहिनि, पर रोड जो कोई धणी साईं थियण लाइ तयारु कोन्हे। शहर जो मेन रोड तबाह हाल आहे, जंहिंखे साल थियण वारो आहे, पर पोइ नोटिस न वरितो विया, न ठाहियो विया। असां अपील कंदासीं DC मटियारी खां त हिन कम खे जल्द उकलायो वञे। रोड जी तकलीफ़ आहे। रोड जीअं ई मानसून जूं हींअर बरसातूं आहिनि, मींहुं वसंदो, माण्हुनि ग़रीबनि जा दुकान आहिनि, पाणी सभु दुकाननि में ईंदो। हिकिड़ो त महांगाई, ॿियो हुन जा लखें रुपयनि जा सामान आहिनि, सभु पुसी ख़राबु थी वेंदा। ऐं जेके बि हिते जा वस वारा आहिनि, जिन खे इहे इख़्तियार आहिनि, उन्हनि खे ज़िम्मेवार करार थो ॾियां। उन्हनि जो कमु आहे अचनि, माण्हुनि सां मिलनि ऐं मसइला हल कनि। हिन रोड में जो को धणी साईं आहे कोन, असांजा वालीवार सां घोर निंड में सुतल आहिनि, ऐं को ध्यानु न ॾिनो वञे। हाणे करीब बरसाति अचण वारियूं आहिनि, ऐं हर वारे असां रोड में ॿुॾंदा रहंदा आहियूं। हींअर मिटी विझी मथे त कयो वियो आहे, पर हीअ धूड़ ऐं मिटी ऐं पथर असांजे कंध में आया आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद सां रोड जी मरम्मत जे बारे में पुछियो वियो त उन चयो त मूं एक्सियन रोड खे पाबंद कयो आहे त मटियारी सर्किल रोड मानसून जी बरसाति खां पहिरीं मुकमल तौरु ठाहियो वञे, शहरियुनि खे परेशानी खां बचायो वञे। हाणे ॾिसणो इहो आहे त ज़िले इंतिज़ामिया मटियारी ऐं मटियारी ज़िले जा चूंडियल नुमाइंदा हिन एॾी वॾे मसइले खे हल कनि था या न। कैमरामैन ज़ोएब खासकेली सां गॾु अब्दुल गफूर मल्हा, आवाज़ न्यूज़ मटियारी।